साल 2022 जी बोर्ड में पाकिस्तान वॾी बोर्ड खे मुंहुं ॾिनो। बोर्ड सबब सभ खां घणी तबाही सिंध में थी ऐं पाकिस्तान खे $30 अरब जो नुक़सान थियो। एनडीए में बोर्ड दौरान अहम किरदार अदा कयो। असां जेनेवा में डोनर्स कॉन्फ्रेंस दौरान आवाज़ उथारियो। उन वक्त तरोके परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान पिण मेहनत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। बोर्ड खां पोइ वफ़ाक़ सूबनि सां गॾिजी कोशिश कई। बोर्ड मुतासिर लाइ वफ़ाक़ $100 अरब रखिया। बोर्ड मुतासिर इलाइक़नि लाइ दोस्त मुल्कनि बि इमदाद फराहम कई। ऑर्डिनेंस सिंध असेंबली के इजलास में नए माली साल की बजट ते बहस। एमपी डॉक्टर सोराब सरकी जो चमड़ा है तो सिंध में अमन अमान की सूरत हाल बेहतर है। वर्क्स एंड सर्विसेज खाते जो कलमदान अली हसन ज़रदारी के मिलण खां पोइ तरक्याती कम थी रहा आहिनि। एजाज शाह जो चमड़ा है तो सिंध की अवाम ख़िदमत करण सबब पीपल्स पार्टी के इक़्तिदार धड़ी बढ़ायो। तालीम लाइ $400 अरब रखिया विया आहिनि। सिंध में बंद स्कूलन के खुलरायो वेंदो ऐं स्कूलन जूं इमारतूं जोड़ाई वेंदियूं। पीपल्स पार्टी सिहत की बेहतरी लाइ पाण पुतोड़ियो आहे। बिलावल भुट्टो की कोशिशुनि सां अवाम के मुफ़्त इलाज फराहम कयो पियो वञे। शाज़िया करीम संघार जो चमड़ा है तो सिंध सां वफ़ाक़ जो केतिरनि ई सालनि खां माटवेली माव वारो सलूक जारी आहे। उन बावजूद सिंध सूबे की बजट बेहतरीन आहे। वफ़ाक़ खे सिंध सां अहिड़ो रवैयो ख़त्म करणो पवंदो। बहस दौरान मुखालिफ़ धिर जे मेंबरनि जी सिंध बजट ते तनक़ीद। बजट ते बहस लाइ क़ौमी असेंबली जो इजलास अॼु तलब। ऑपोज़िशन पारां भरपूर एहतजाज जो फ़ैसिलो। इजलास शाम 5 बजे थींदो। बनुकाती एजेंडा जारी। इजलास में फाइनेंस बिल मंज़ूरी लाइ पेश कयो वेंदो। वॾे वज़ीर सिंध पुलिस लाइ हेल्थ इंश्योरेंस पॉलिसी की मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध सर्विलियंस सिस्टम S4A पुलिस हेल्थ कार्ड जो इफ़्तिताह कयो पियो। वॾे वज़ीर मादली शाह कराची में इफ़्तिताही तक़रीब के ख़िताब कंदे चयो आहे त जाली नंबर प्लेट्स इस्तेमाल कंदड़ सरकारी ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। अमल जे क़याम लाइ टेक्नोलॉजी जी वधि खां वधि इस्तेमाल बिलावल भुट्टो ज़रदारी जे विजन जी अकासी आहे। पुलिस जवानों की कुर्बानी सबब अमन कायम आहे। तनक़ीद थींदी आहे त असां वटि सेफ सिटी प्रोजेक्ट नाहे पर उन ते कम शुरू करे चुकियो आहे। शहर में उन्हनि बसनि ते कैमरा लॻायूं आहिनि जेकी रस्ता ॾोहारे इस्तेमाल कंदा आहिनि। ॾोहारियुनि जो घेरो तंग करण सबब अॼु हुननि कश्मीर में पुलिस चौकीअ ते हमलो करे एहलकार खे शहीद कयो। पुलिस जी फलाही बहबूद लाइ $5 अरब जी हेल्थ इंश्योरेंस पॉलिसी जी मंज़ूरी ॾिनी आहे। शहरियुनि खे पुरसुकून माहौल फराहम करणु असांजी पहिरीं तरजीह आहे। ईद खां पोइ पहिरियों कारोबारी ॾींहुं। स्टॉक एक्सचेंज में ज़बरदस्त तेज़ी। इंडेक्स 78,000 जी हद पार करे वई। 100 इंडेक्स 1,389 पॉइंट्स इज़ाफ़े सां 78,085 पॉइंट्स ते ट्रेड थी रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी हिकु ॾींहं जे दौरे ते अॼु गवादर पहुचंदो। ऐवानी सदर मूजिब सदर आसिफ अली ज़रदारी बलूचिस्तान में अमन अमान ऐं सिक्योरिटी सूरत हाल ते इजलास की सदारत कंदो। इजलास में सदर के बलूचिस्तान की मजमूई सिक्योरिटी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी बलूचिस्तान जो वॾो वज़ीर सरफराज़ मुफ्ती इजलास में शरीक थींदा। बटाणी भरिसां मियाणी थाणे छद में पुलिस पिकेट ते हथियारबंदनि जो हमलो। हिकु एहलकार शहीद, 2 ज़ख़्मी। ॾोहारी टोले गंडीर पुलिस पिकेट ते का करे फायरिंग करे ॾिनी। RRF जा 8 एहलकार ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी पुलिस एहलकारनि गुलाम मुस्तफ़ा राजपर, सदाम हुसैन सियाल ऐं राजा खान राजपर खे लाड़काणी में वियो। ज़ख़्मियुनि मां हिकु पुलिस एहलकार गुलाम मुस्तफ़ा राजपर ज़ख़्मनि जा सूर संदे फ़ौत थी वियो। इतला मिलण ते SSP कश्मीर बशीर अहमद ग्रोही नफ़री समेत मियाणी थाणे पहुची वियो। जेकबाबाद में कोर्ट हाज़िरी ते बींदड़ जोंगल वासी पिजड़ा क़तल। पुराणे कॉलेज रोड भरिसां हथियारबंदनि फायरिंग करे मुनीर पहोड़, हयात पहोड़ ऐं नसीर पहोड़ खे क़तल करे छॾियो।
वाक़ियो ज़मीनी तकरार तां पेश अचण जांच जो बोर्ड बिरिया रोड भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल संदसि माउ ज़ख़्मी। ॻोठ नसीर खान मरी में अणसुञातल हथियारबंदनि गोलियूं हणी अरबाब रोही खे क़तल कयो। फायरिंग में मक़तूल जी अमर शहनाज़ ज़ख़्मी थी पई। ज़ख़्मी औरत गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतकिल। ठारूशाह भरिसां कारी इल्ज़ाम हेठि देर तां भाॼाई क़तल। ॻोठ माठो घुरुट में परवेज़ां भुट खे गोलियुनि जो खाद बणाए वियो। मीरपुर माथेले जे सीनियर साफ़ी शहीद नसरुल्ला गडाणी जे क़तल केस में जवाबदार वधीक जिस्मानी रिमांड लाइ 24 जून ताईं पुलिस हवाले। गिरफ़्तार जवाबदार असगर लुड खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। शहीद नसरुल्ला गडाणी जे अमर केस जी पैरवी लाइ अदालत पहुती। फरियादी धुर जे वकील जो चवणु आहे त पुलिस शहीद नसरुल्ला गडाणी जे क़तल केस जे जवाबदारनि बरकत लुड ऐं अब्दुल्ला लुड खे गिरफ़्तार नाहे करे सघी। सिर्फ़ गिरफ़्तार जवाबदार जो रिमांड घुरे रही आहे। शहीद साफ़ी जे वासनि खे तहफ़ुज़ लाइ पुलिस ॾिनी वञे। सांगड़ में बाज़र पारां फसल जी भेलता डाचीअ जी ॾंग कपड़ वारे केस में गिरफ़्तार छह जवाबदारनि वधीक 2 ॾींहं जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस गिरफ़्तार जवाबदारनि खे अदालत में पेश करे वधीक रिमांड जी इस्तदा कई। जांच ऑफिसर अदालत खे ॿुधाए तो पुलिस वाक़िए जी जांच करे रही आहे। जवाबदारनि वटां 2 कुआड़ियूं बि हथ कयूं वियूं आहिनि। ॿियनि जवाबदारनि ॾोह जो इतराफ़ करे वरितो आहे। गुलाम रसूल शहर ख़िलाफ़ को बि सबूत न मिली सघियो आहे। ऐं पोरे ते मज़दूर तबिके जे हक़नि लाइ चापूणींदड़ समाज सुधारक करामत अली लाडाणो करे पियो। समाजी तनसीम पायलट जे अॻवान करामत अली विकी लालत बाद कराची में दमदणी हवाले कयो। संदसि जनाज़े निमाज़ अॼु राति 7 वॻे इमाम बारकान चोली में अदा कई वेंदी। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह जो मज़दूर अॻवान जे लाडाणे ते दुख जो इज़हार।